नाज़रीन, खडड़ो में यूरिया भाण जे सख्त खोट पैदा थी वही है। वापारिन पारां भाण ब्लैक ते विक्रो कयो पियो वञे। आबादगार सख्त परेशान आहिनि। रिपोर्ट कर रहा है अख्तर मारी। खडड़ो में यूरिया भाण जी अतरादू खोट ऐं ब्लैक ते विक्रो थियण वारी सूरतहाल खां पोइ आबादगार सख्त परेशान थी विया आहिनि। यूरिया भाण जी बोरी जो रेट 1800 मुक़रर हुअण बावजूद हिन वक़्त भाण जा वॾा डीलर खोट जो सबब ॼाणाए यूरिया भाण जी बोरी 2700 रुपयनि ते विक्रो करे आबादगारनि खे ॿिन्ही हथ सां फुरे रहिया आहिनि। जॾहिं त खडड़ो ऐं पसगिरदा जे आबादगार यूरिया भाण न मिलण खां तंग अची सांगड़ नवाबशाह मेन रोड ते पहुची सांगड़ तरफ़ वेंदड़ यूरिया भाण सां भरियल ट्रालर खे रोके वरितो। इन मौके ते आबादगारनि आवाज़ टीवी न्यूज़ सां वीचार कुछ हिन रीति वंडिया। यूरिया भाण अणलभ हुजण जे करे असांजी फसलूं इते जो इते ई निसरनि पियूं। 1770 रुपए जी बोरी जा असां 2600-2700 खयो घुमूं पिया पैसा त असांखे भाण मिले यूरिया सो न मिली रहियो आहे। वापारी ब्लैक ते करे असां 1700-1750 वारी बोरी जा असीं 2700-2600 ॾियण लाइ बि तयार आहियूं, पोइ बि असांखे भाण न पियो मिले। गंदुम जी जेका कणक जी असांजी फसल आहे उहा यूरिया न मिलण जे करे हू ख़राब थी रही आहे, इते ई निसरी रही आहे। आबादगार गाॾी बीहारियो आहे मजबूरी में, असां पैसा पेमेंट कैश खयों वरितऊं, हिते असांखे डीलर ॾियनि नथा भाण। 2600-2700 में खपे पियो भाण। राति जो ट्रालर लहनि था, ॾींहं जो को बि कोन्हे। पुलिस खे बि चयोसीं बाबा हिननि खे, मुख़्तियार ख़ान साहब खे 2-3 दफ़ा अर्ज़ु कयोसीं, को खड़िते न निकितो, मजबूर थी असां गाॾो बीहारियो आहे। असांखे भाण ॾियनि पेमेंट पिया जो भाण हिते ब्लैक में खपाइनि था डीलर वॾा 2800-2700 रुपया। असां DAP वठण ते मजबूर आहियूं। 10,000 रुपया 9,000 रुपया DAP हले पियो। साईं कुझु ख़ुदा कारा कयो, असां हिननि खे पकड़ियासीं इन जे करे छो त असांजो पसुल जो टाइम आहे। साईं टाइम वञे पोइ भाण कहिड़ी कम जो आहे।